हेलो अस्सलाम वालेकुम नाज़रीन। त ख़बरनि दोस्तनि सां जारी आहे। ब्रेकिंग न्यूज़ शेयर पिया कयूं त सिजाओ जुणे जे गाॾी अलमदीना कोच सुबुह 9 बजे निकितल किथा मेड़ो खान जामे मस्जिद ते पुॼी त इंजन खे बाहि लॻी वई। कीअं त सवे मां मुसाफ़िरनि जो कुकू दाहियूं कीअं त गाॾी जी इंजन एसी जी ख़राब थियणु सबक़ु त गाड़ी में खराबी नज़र आई पर ड्राइवर के का ख़बर न हुई। लापरवाही सबक़ु गाड़ी जी इंजन के बाहि लगी वही। कीअं त सवे मुसाफ़िर माण्हू लही भाॼी विया। कीअं त ड्राइवर जो चवणु आहे त कीअं 1500 माण्हू फी माण्हू वरितल हो। कीअं त ड्राइवर पूरी ॼाण कान हुई। कीअं त मालिक भी असांखे न ॿुधायो त गाड़ी इंजन ख़राब आहे। पर अहिड़ी सूरत हालत खे गाड़ी के नज़रअंदाज कंदे त किथे पसिंजर आहिनि हुननि जो चवणु आहे त तव्हां वॾी ग़लती कई आहे। पर अहिड़ी गाॾी में विहारे करे असांखे सख़्तु परेशान तव्हां कयो आहे। हाणे गाॾी मटाए ॾियो त असां ॿी गाॾी में कराची रवानो थियो। अहिड़ी गाॾी हालत ते सूरत हाल ते ख़बर ते बावजूदि मालिक खे का ख़बर न पई।